ॿोलियूं मूंखे वणंदियूं आहिनि, पर टिनि खे प्यार कंदो आहियां। अंग्रेज़ीअ खे मूंखे रोज़ी ॾींदी आहे, हिंदीअ खे मूंखे देश सां जोड़ींदी आहे, सिंधीअ खे मूंखे सुपना ॾींदी आहे। ही मुरकंदड़ अखियुनि वारो शाइर, कहाणी नवीस, नक़ाद ऐं नाटक नवीस आहे वासुदेव मोही। वासुदेव मोही जूं अदबी हासिलातूं फ़ख्र लाइक़ आहिनि ऐं केतिरा मानाइता इनाम हासिल कंदड़ ही शख़्स जीवन जे 7 ॾहाके में बि अदब जी फील्ड में बेहदी सरगर्म आहे। साहित्य जे हिन मक़ाम ते पहुचण ते वासुदेव मोहीअ पंहिंजा अहसास ज़ाहिर कंदे चयो, हिन मक़ाम ते पहुची मूंसां गॾु मुंहिंजा केतिरा ई अहसास गॾु हलंदा नज़र अचनि था। उन्हनि अहसासनि ई मुंहिंजी शाइरीअ खे तातियो आहे ऐं उन्हनि खे जेका बि आहे सघ बख़्शी आहे। हिन स्टेज ते पहुची मूंखे सिंधी शाइरीअ तरफ़ वॾी जवाबदारीअ जो अहसासु थींदो आहे, छाकाणि त ॿियनि ॿोलियुनि जा शाइर तोड़े नक़ाद असांखे वाबस्ता ॿोलीअ जो एवज़ी करे मञी था। पंहिंजे ॿालपण बाबति ॿुधाईंदे वासुदेव मोहीअ चयो, स्कूल में जॾहिं टीचर्स ॿारनि खां एम्बिशन पुछंदा हुआ त मां 2 एम्बिशन्स ॿुधाईंदो हुउसि, इंजीनियर थियणु ऐं शाइर थियणु। पर जॾहिं सचपच आदर्श हाई स्कूल में टीचर थियुसि त पोइ 47 रुपयनि जी वधीक पघार मिलण ते टीचिंग छॾे LIC में हलियो वियुसि, पर मज़ो कोन ईंदो हो। वासुदेव मोहीअ जो चवणु आहे, मुंहिंजे मथां कंहिं बि लेखक या शाइर जो असरु न पियो आहे। शुरू खां ॿेलनि मां लंघियो आहियां। ॿेलनि में ख़तरा हूंदा आहिनि, पंहिंजो पेचरो ठाहिणो पवंदो आहे ॿेलनि में। अलबत् मकानी सतह ते सीनियर लेखक अर्जन हासिद, हीरे शेवकाणी लाइ मान जो अहसासु भाव ज़रूरु रहियो आहे। वासुदेव मोहीअ जो सिंधी गज़ल में योगदान एहतराम जोॻो आहे। वासुदेव मोहीअ खे साहित्य अकादमी इनाम बि संदसि गज़ल संग्रह बर्फ़ जो ठहियल ते मिलियो। बुज़ुर्ग शाइर अर्जन हासिद जो मोहीअ बाबति रायो आहे, गज़ल में मोही हिकु पंहिंजी अलॻि सुञाणप खणी आयो। जॾहिं गज़ल खे हिन तमामु वॾा रदीफ़ ॾिना, अॻु कॾहिं ईअं सिंधीअ जे गज़ल खे इन तरह तख़लीक़ी ऐं सगारी ॿोलीअ में पेश न कयो वियो हो, जंहिं नमूने हिन उहा चीज़ पैदा कई त उहा हिकु अलॻि चीज़ बि थी। उनखे शाइरी सम्झण लाइ नवनि मापनि जी ज़रूरत आहे। हुन अजायनि काफ़ियनि खे छॾे हिकु नओं तरीक़ो अख़्तियार कयो आहे, जेको संदसि सभिनी गज़लुनि में नुमाया आहे ऐं इन करे उहो ॿियनि शाइरनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुमताज़ लॻे थो। मोहीअ जा पसंदीदा गज़लगो शाइर आहिनि लेखराज अज़ीज़ खे संदसि कमालियत जे करे, नारायण श्याम खे संदसि जमालियत जे करे, सुगन आहूजा खे मुशाहिदे जे करे, अर्जन हासिद खे संदसि स्ट्रेट लाइन सेंसिबिलिटी जे करे ऐं एम कमल खे कोटेबिलिटी जे ख़्याल खां ज़रूरु पसंदि कंदुसि। इहे मुंहिंजा पसंदीदा शाइर आहिनि। ईअं त वासुदेव मोहीअ जे नई कविता जा सभु संग्रह अलॻि दर्जो रखनि था, पर हुन जो मणकू हिक ई किरदार ते रचियल कविताऊं पंहिंजो पाण में अलॻि छाप छॾींदड़ कविताऊं आहिनि। मणको जो किरदारु समाज जे हाशिए मां अचे थो, जेको असांखे गुरकी जे लोअर डेप्थ्स ऐं प्रेमचंद जे कफ़न जे किरदार जी यादगिरी सुञाणे। मणकू नाम की एक कविता की पुस्तक जो उन्होंने हमें सिंधी साहित्य संगत में पढ़ करके भी सुनाई थी, तो मैं जानता तो था मणकू क्या है। मुझे मेरे सामने प्रस्ताव रखा कि आप इसका हिंदी में अनुवाद कर दो। मणकू को पढ़ते पढ़ते दूसरी बार उसका स्मरण करते हुए ऐसा लगता है कि यार ये कहीं कुछ
देखा हुआ, कहीं सुना हुआ, कहीं अनुभव किया हुआ पात्र है। एकदम लगा, अरे इसमें तो कहीं कहीं वासु छिपा हुआ बैठा है, जो वासु मुझे 50 वर्ष में कहीं भी नहीं दिखाई दिया, लेकिन इस मणकू में वासु कहां से आ गया। वासुदेव मोहीअ शाइरीअ जी शुरूआत गज़ल सां कई। गज़ल सां गॾु हिन जो नई कविता में बि यादगार योगदान आहे। सते अठे ॾहाके 20 सदी जे ॾहाके में नवां रुझान ऐं नवां लाड़ा हुआ अदब में। त अहिड़ो अदबी माहौल हो जंहिं नवनि रुझाननि तरफ़, लाड़नि तरफ़ असांखे मोड़ियो, मां बि मोड़ियुसि। पर मूं अलॻि वाट वरिती। मुंहिंजे कविता में पेचीदगी कान हुई, हिकु सहजता हुई, मासूमियत हुई। हरीश वासवाणी जे इन बयान जे बावजूद त नई कविता छंदनि जे क़बरनि ते लिखी वई आहे, मूं लय जो पलांद कोन छॾियो। मूंखे लॻंदो आहे त कविता माउ जी गोद, भाउ जो भाकुर, दोस्त जो कुल्हो ऐं प्रेमिका जे हथ जी गर्मी आहे। मणकू कविताऊं हिकु ग़रीब किरदार जूं कविताऊं आहिनि। उन किरदार जो मोहीअ खे कीअं ख़्यालु आयो, उन बाबति ॿुधाईंदे हुन चयो, मणकू किरदार जो जनमु मुंहिंजे मुश्किल तरीन हालतुनि हेठि थियो। असांखे निकोल ॻोठ में पोल्ट्री फार्म, जेको नंढो भाउ भॻवानु हलाईंदो। भॻवानु पंहिंजी लव लाइफ संभालण लाइ फार्म खां दूर थी वियो। फार्म ते केरु वेह त LIC छॾे मां अची फार्म ते वेठुसि। पर मुर्गियुनि मूंखे बुरी तरह रिजेक्ट कयो। मां माली मुश्किलातुनि में अची वियुसि। निकोल जा वासी बेहद ई ग़रीब हुआ। पंहिंजी नंढी नंढी ज़रूरत जी पूराई लाइ बि उन्हनि खे काफ़ी तकलीफ़ थींदी हुई। मूंखे पंहिंजी हालति का बहितर कान लॻंदी हुई। मणकू किरदार जो जनमु उते थियो ऐं मणकू शहर कमाइण वियो त वासुदेव मोही दुबई पहुची वियो। मणकू घर जी तलाश में रहियो। मां बि पंहिंजी ठकर बापा नगर वारी जॻह विकिणी पंहिंजे पूरे कुटुंब सां नयनगर में मसवाड़ी जॻह में अची वेठुसि। उन हालतुनि में मुंहिंजे सॼे कुटुंब मूंखे साथ ॾिनो। थोरे वक़्त खां पोइ भॻवान बि बांह में बांह अची वकोड़ी। मुंहिंजो सॼो कुटुंब मुंहिंजे लाइ शक्ति बणिजी पियो। इन करे ई शायदि इमोशनली मां पाण खे संभाले सघियुसि। सिंधियुनि में हिकु ख़ूबी आहे त हू पंहिंजे पेट जी बुख ॿियनि खे लखा पवण न ॾींदा आहिनि। मूं बि इन्हनि मुश्किल हालतुनि में पंहिंजा चप सणभा रखिया। वासुदेव मोहीअ हिकु कहाणी 30 खनि साल अॻु लिखी हुई, पर बाक़ाइदे कहाणियूं लिखणु उमिरि जे 7 ॾहाके में शुरू कयूं आहिनि। हिन जूं कहाणियूं अलॻि अलॻि प्रांतनि जूं संस्कृतियूं चिटीनि थियूं। कहाणियुनि जा किरदार पंहिंजे आसपास जा पाण सां गॾु उथंदड़ वेहंदड़ आम शख़्स लॻंदा आहिनि। वेझराई में कहाणियूं लिखणु शुरू कयूं अथमि। दर हक़ीक़त हर अनुभव खे पंहिंजो हिकु मवादु हूंदो आहे जेको तय कंदो आहे त हू कहिड़े फॉर्म में पाण खे इज़हार ॾे। कहाणी में, नाटक में, कविता में, गज़ल में वग़ैरह वग़ैरह। हर रचनाकार पंहिंजी तख़लीक़ खे इन नमूने ई अॻियां वधाईंदो आहे। इंडियन हाई स्कूल में अलॻि अलॻि प्रांतनि जे माण्हुनि सां मिलंदे ऐं अधु डज़न खां वधीक विदेशी मुल्कनि में घुमण खां पोइ ऐं साहित्य अकादमीअ जे अलॻि अलॻि प्रोग्रामनि तहत हिंदुस्तान जे जुदा जुदा प्रांतनि में वञणु ऐं उतां जे माण्हुनि सां मिलणु
मूंखे एतिरा मुशाहिदा अनुभव ॾिना जो मूंखे लॻो उहे अनुभव मुंहिंजे अंदर में अहिड़े नमूने साह खणी रहिया हुआ जीअं को ॿारु पंहिंजे माउ जे पेट में खणंदो आहे। के मुशाहिदा कविताऊं बणिया त के ग़ज़ल जा शेर त के कहाणियूं बणिजी विया। मोहीअ जे कहाणियुनि ते ॻाल्हाईंदे नामदेव ताराचंदाणीअ ॿुधायो, मूं 40 सालनि खां ॾिठो आहे, चाहे नई कविता में, चाहे गज़ल में, ऐं हाणे वरी नई कहाणियुनि में। हिन कहाणियुनि में नओं सामाजिक नज़रियो आंदो आहे। कहाणीअ में थीम मोटी आई। वॾी ॻाल्हि त कहाणीअ में हिन जेका फाइन ट्रीटमेंट ॾिनी आहे उहा गज़ब जी आहे। उन जे करे ईअं थो लॻे त ॼण हिन सिंधीअ में कहाणीअ जो हिकु नओं ट्रेंड सेट कयो आहे। एज़ अ साइकियाट्रिस्ट मां मोहीअ खे हिकु ओरिजिनल ऑथेंटिक पर्सन जे रूप में ॾिसंदो आहियां, जेको पंहिंजो पाण में संपूर्ण आहे ऐं उनखे ख़बर आहे त हू छा आहे। पंहिंजूं प्लस माइनस पॉइंट शायदि उनखे एग्ज़ैक्ट एहसासु थियल आहे ऐं काफ़ी रिस्ट्रेंड इंटेलेक्चुअल कैपेसिटी सां हू पाण खे एक्सप्रेस कंदो रहियो आहे ऐं उन में उहो जज़्बो, उहो उमंग ऐं उहा जेका शिद्दत चइबो आहे सिंधीअ में, उहा मां उनखे काफ़ी हर कंहिं लिहाज़ खां पोइट्रीअ में रूबरू मिलण सां ऐं वहिंवार में उहो पाईंदो आहियां। वासुदेव मोहीअ हेसि ताईं एकलव्य नाले सिर्फ़ हिकु एकांकी लिखी आहे। बर्ख साहित्यकार नाटक नवीस ॼेठे लालवाणीअ जो एकलव्य बाबति चवणु आहे, श्री मोही मिथ ऐं अलामतुनि खे खणी असांजे अॻियां एकलव्य नाटक, एकांकी नाटक पेश कयो आहे। एकलव्य नाटक जो जेको प्लॉट कसावदार आहे, उन में रंग चिंतन आहे, उन में असांखे जेका ख़ासि ख़ूबी नज़र अचे थी उहा इहा आहे त जदीद दौर जे जेके भ्रष्टाचारी चालबाज़ियूं आहिनि ऐं असांजे साम्राजी शाही युग में उन जे पुठियां जेका गुंडागिरी समायल आहे ऐं जेका आतंकवादी ज़हनियत आहे उनखे खणी करे एकलव्य खे जे में असांजे जदीद दौर में उनखे पेश करण जी हिकु कामयाबु कोशिशि कयल आहे। वासुदेव मोहीअ जे हासिल कयल इनामनि जी लिस्ट लंबी आहे, पर हिक जो ज़िक्र करणु ज़रूरी थींदो ऐं उहो आहे नेशनल सतह ते गंगाधर मेहर अवार्ड, जो भारत जे ॿियनि अहम शाइरनि सां गॾु अञा ताईं सिर्फ़ हिकु ई सिंधी शाइर वासुदेव मोहीअ खे मिलियो आहे। ॿियनि इनामनि में आहिनि दिल्ली अकादमीअ जो लाइफ टाइम अचीवमेंट, NCPA सेल जो साहित्यकार सन्मान लाइफ टाइम अचीवमेंट ऐं साहित्य अकादमीअ जो 1999 वारो इनाम। हेतिरा सारा इनाम हासिल करण ते मोहीअ खां संदसि एहसास पुछियासीं त हिन चयो, इनाम इकराम त रस्ते जा माइल स्टोन्स आहिनि, मिलंदा, पर अहम जेको आहे सो सफ़र आहे। सफ़र जारी रहणु खपे ऐं सफ़र किथे पूरो कोन थींदो आहे, किथे मंज़िल कान्हे का, इहो हलंदो रहंदो आहे। वासुदेव मोहीअ जूं 2 गज़ल CD महक जी धुन पवन कुमार जे आवाज़ में ऐं घनश्याम वासवाणी जे आवाज़ में ऐं पोइ आहे। जर्मनीअ में वसियल भारत में तोड़े यूरोप जे केतिरनि देशनि में बेहदी मशहूर मेहरवान मामताणीअ वासुदेव मोहीअ जे शहरनि ते पेंटिंग सर्जियूं आहिनि। चंडस जजू पुड़ो बधाए दे, चंडस जजू पुड़ो बधाए दे, देह खेत लेखा सिकाए दे, चंडस जजू पुड़ो बधाए दे, चंडस जजू पुड़ो बधाए दे। घनश्याम वासवाणीअ मोहीअ जा केतिरा ई गज़ल ॻाया आहिनि जिन ते वीडियो ठाहिया आहिनि। ख्वाहिशों
कुंज चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवा जो जवाए रहियूं। मोहन गेहाणी जे लिखियल तारीख़ी ओपेरा सिंधु धारा में बि वासुदेव मोहीअ जा गीत लिखियल आहिनि। मायनाज़ कथक डांसर अनिला सुंदर उन ते बैले कयो आहे। ताज़ो ई अप्रैल 2014 में वासुदेव मोहीअ पूज्य मोरारी बापू तरफ़ां ऑर्गेनाइज़ कयल साहित्य इजलास में गुजराती, कोंकणी, कश्मीरी ऐं ॿियनि केतिरनि ई मोतबर लेखकनि सां नारायण श्याम ते तफ़सील सां 50 मिंटनि जो टॉक ॾिनो आहे। वासुदेव मोहीअ जो जनम 2 मार्च 1944 ते सिंध जे मीरपुर ख़ासि शहर में थियो। उते हिन जे पिता खे साइकिलुनि जो दुकान हो। सिंध मां असां अची जोधपुर ॿिनि ॿारनि जी माउ आहे। अॼु ही मुंहिंजा ॿार आहिनि, आहन, सलीना ऐं मुंहिंजा हस्बैंड नदीम। वासुदेव मोही शुरूअ खां ई वठी साहित्यिक सरगर्मियुनि में मशगूल रहियो आहे। हू केतिरनि ई मैगज़िन सां बि जुड़ियल रहियो। छोलियूं, कविता ऐं रचना जे एडिटोरियल बोर्ड में बि रहियो। हू जॾहिं दुबई वियो त उते अॻु ई मोती प्रकाश, कला प्रकाश, मोहन गेहाणी, गोप कमल, गोवर्धन शर्मा, श्रीकांत सदव, मोहनलाल शर्मा, नारी सावलाणी, राम बख्शाणी, नरेंद्र साधवाणी जहिड़ा नामियारा अदीब ऐं अदब जा शाइक़ मौजूद हुआ। मोहीअ उते अदबी क्लास शुरू कया। कुझु वक़्त खां पोइ आशा चांद बि फैमिलीअ सां दुबई वसी वई। सरगर्मियूं अञा बि वधी वयूं। जॾहिं वासुदेव मोही दुबई मां रिटायर करे वापसि अहमदाबाद में अची थाईको थियो त हिते बि अदबी क्लास शुरू कयईं। अदबी हलचल वधी। इन जो फ़ाइदो इहो थियो त के नौजवान शाइर लेखक उभरी आया आहिनि। ॿिनि अहिड़नि नौजवान शाइरनि जो चवणु आहे, मोही साहिब जी हिकु ख़ासियत आहे त हुननि ख़ासि करे अदबी क्लास में वधि में वधि नौजवान अचनि अहिड़ी कोशिशि कई आहे शुरू खां ई, जंहिंजो असां बि हिकु नतीजो आहियूं। साहित्य अकादमीअ जे सिंधी एडवाइज़री बोर्ड जे कन्वीनर ते हूंदा, पद ते हूंदा, चाहे हिन खां पोइ बि
अॼु बि उन्हनि जो मोटिव इहो ई आहे त नौजवान शाइर, नौजवान रचनाकार, साहित्यकार वधि में वधि अॻियां अचनि। ऐं इहो पंहिंजो पाण में हिकु नोबल चीज़ आहे जंहिंजी ज़रूरत आहे ख़ासि करे सिंधी साहित्य खे। मां लास्ट केतिरनि सालनि खां अदबी क्लास रेगुलर अटेंड कंदो आहियां। जीअं घर जो वॾो पंहिंजे ॿारनि जी आङुर पकिड़े हुनखे हलाइणु सेखारींदो आहे, तीअं ई मोहित साहिब जन असांजी आङुर पकिड़े असांखे शाइरी दुनिया में हलाइणु सेखारियो आहे। मोहित साहिब जन वटां मां न सिर्फ़ु गीत, गज़ल, दोहा, सोठा, हाइकू वग़ैरह लिखणु सिखियो आहियां, बल्कि मात्राऊं, छंद ऐं इल्मु मरूजे जो भरपूर ज्ञान मां उन्हनि वटां पातो आहे। 2008 में वासुदेव मोही साहित्य अकादमीअ जे सिंधी सलाहकार बोर्ड जो कन्वीनर थियो। मोहीअ साहित्य अकादमीअ जे प्रोग्रामनि में ॼण इनकलाब आणे छॾियो। हिन सभई प्रोग्राम कामयाबीअ ऐं क़ाबिलियत सां सरअंजाम ॾिना। हर क़िस्म जे प्रोग्राम में न सिर्फ़ु वाध आंदई पर म्यार बि क़ाइमु कयई। पर साहित्य अकादमीअ जो हिकु यादगार प्रोग्राम पिणु आहे जंहिं तहत वासुदेव मोहीअ जे अॻुवानीअ हेठि बंगाली, तेलुगु, कन्नड़ ऐं गुजराती लेखकनि जी हिकु सिफ़ारत 2009 में चीन पहुती। वासुदेव मोही उते जुदा जुदा शहरनि जे चीनी लेखकनि सां ॿिन्ही मुल्कनि जे साहित्य बाबति ॾेठ वेठ कई। साहित्य अकादमी जे सलाहकार, सिंधी सलाहकार जो कन्वीनर हू 5 साल रहियो। उन दौरान उन जे आयामकारी में हिकिड़ा वॾा कार्य थिया जेके ॿियनि जे लाइ हिकिड़ो मार्गदर्शन आहिनि त ॿिया बि इहो कमु जेको कनि सो अहिड़ीअ सफ़ाई सां, कुशादा दिलीअ सां कनि जीअं साहित्य जी वधीक शेवा थी सघे। मोहीअ ते साहित्य अकादमी तरफ़ां मीट द ऑथर थियो। वासुदेव मोही हिकु भेरे पाणी में बुॾंदे बचियो। हुन ॿुधायो त हिकु भेरो अबरे मां लहंदे मां समुंड में किरी पियुसि। हेठि वञी रहियो हुउसि समुंड में त अलाए कीअं ज़ोर सां मूं पंहिंजा पेर हलाया ऐं पंहिंजी साॼी बांह मथे करे छॾी। कंहिं हिमत वारे लड़की मुंहिंजी बांह पकड़े वरिती ऐं ॿियनि अबरे में वेठलनि वरी बांह पकड़ण वारे खे संभालियो, न त शायदि हू बि मूंसां गॾु अंदरि हुजे हा। कुझु सेकंडनि जी ॻाल्हि हुई। जेकॾहिं उन वक़्तु मूंखे कंहिंजे हथ जो सहारो न मिले हा त शायदि मां अॼु हिते न हुजां हा। मोही मञींदो आहे त प्रेम इंसानी रिश्तनि जो जशन आहे ऐं हिन जो कुटुंब हिन जी शक्ति आहे। मोहीअ जा भाती हिन लाइ चवनि था, भाऊ खे अहमदाबाद में स्कूटर वरितो बाबू, उहो मूंखे जोधपुर राजस्थान में ॾियारे मोकिलियो जीअं मूंखे कॉलेज में ऐं हॉस्पिटल में सहूलियत थिए। एॾो प्यार ऐं सिक ऐं मुहबत असांजो संगत हो जो वेले थींदो आहे। हींअर बि परे परे था रहूं त घटि वधि मिली सघंदा आहियूं। भाऊ असांखे हर साल हिल स्टेशन ते वठी हलंदा आहिनि, ॾाढो घुमंदा फिरंदा आहियूं ऐं एंजॉय कंदा आहियूं सॼी फैमिली। मां शादी कराए 10 महीने खां पोइ मुंहिंजो घोटु ॿाहिरि हली विया, दुबई हली विया। हर को ॾेर भाऊ सभु मुंहिंजो एॾो ध्यानु रखंदा हुआ भाभी कि मूंखे कॾहिं माइट जी कमी महसूसु कोन थी, मां उते वञण जी कोन कंदी हुअसि। भाऊ एॾो प्यारु ॾिनो, हर साल किथे न किथे घुमाइण वठी वञणु, हर हफ़्ते फिल्म में वठी वञणु। उन्हनि एॾो प्यारु कयो जो मूंखे सम्झ में न ईंदो आहे कि मां उन्हनि खे भाऊ चवां, ॾेर चवां कि भॻवानु चवां। भाऊअ खे हमेशह ई टाइम जी खोट रही आहे। बावजूदि उनजे कॾहिं बि पंहिंजे फ़र्ज़ खां मुंहुं कान मोड़ियो अथनि। पोइ जॻहि जोड़ाइण जो कमु हुजे या रंग रोगन जो, शादियुनि जी डोरूं डुकूं हुजनि या प्लम्बर खां वठी वाढे जो नंढो वॾो कमु हुजे, हमेशह पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो अथनि। भाउ हमेशह असांजे सॼी फैमिली जे कहिड़ो मेंबर हुजे उनजे ख़ुशीअ जे बारे में हमेशह सोचियो आहे। उनजी ख़ुशीअ जे लाइ हुननि खे केतिरी तकलीफ़ सहणी पए उनजो कॾहिं बि उन्हनि ध्यानु न ॾींदो आहे। बसि फैमिली जी ख़ुशी, भाउरनि जी ख़ुशी, उहो ई उन्हनि जो ॼण मक़सदु रहियो आहे। मां वासुदेव मोही जी नंढड़ी भाॼाई आहियां। जॾहिं उन्हनि जी शादी थी हुई तॾहिं मुंहिंजो घोटु 5-6 साल जा हुआ। त उन हिसाब सां मूंखे ईअं लॻंदो आहे त हू ॼण मुंहिंजे सहुरे बराबरि आहिनि।
पर जॾहिं बि असांजी मुलाक़ात थींदी आहे त ईअं लॻंदो आहे त भई असां पाण में ॼण माइट औलाद आहियूं, एॾी पंहिंजाइप लॻंदी आहे। इहो उन्हनि जो सुभाउ ई एॾो सुठो आहे जो जंहिंसां बि मिलंदा आहिनि उन्हनि खे ॼण पंहिंजो करे छॾींदा आहिनि। भाउ जे लाइ असांजे मन में जेको रिस्पेक्ट ऐं प्यारु आहे उहो लफ़्ज़नि में एक्सप्रेस करणु पॉसिबल न आहे। उहो सचपच हिकु कंपोज़्ड ऐं मॉडर्न अप्रोच वारा शख़्स आहिनि। उन वक़्तु साइकिल ते ईंदा वेंदा हुआसीं ऐं शाम जो अदबी संस्था में वेंदा हुआसीं ऐं उनखे अॼु 50 साल थी चुका आहिनि। अॼु जिते वासदेव मोही आहे इहो हिकु असांजे सिंधी साहित्य में अर्श ते हिकु सिज समान आहे ऐं मां सम्झां थो इहा सिंधी साहित्य जे लाइ फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे। छा वासदेव मोहीअ वटि सुपना आहिनि? त हिन चयो, मूंखे 2 सुपना आहिनि, पर वास्तो उन्हनि जो हिकु ई ख़ज़ाने सां आहे, पंहिंजी ॿोलीअ सां। मुंहिंजो पहिरियों सुपनो आहे त हिंद तोड़े सिंध में हर घर में सिंधीअ जे घर में ॻाल्हाई वञे सिंधी। ऐं ॿियो सुपनो आहे त जेके सिंधी स्कूलनि जा ट्रस्टी आहिनि उहो स्कूल बंदि करण बजाए उन्हनि खे वर्ल्ड क्लास सिंधी स्कूल बणाइनि। वर्ल्ड क्लास सिंधी स्कूलनि में अंग्रेज़ी पढ़ण जा टीचिंग लर्निंग टूल्स बि ग्लोबल लेवल जा ई हूंदा। इन करे असांखे उहो सोचणु खपे त असांजा स्कूल जेके आहिनि से इंटरनेशनल लेवल जा थियनि। पाण खे ॿोली त पहचान ॾींदी आहे, ॿोली त असांखे असां बणाईंदी आहे। मोही खे चिताए ॾिसो, अंदरां ॿाहिरां ऐं रचना तक जेका शख़्सियत उभरी आहे सा हिकु तव्हांखे आशिक़ जी बि लॻंदी। हीअ आशिक़ शाह सचल जे दुनिया जो कोन्हे को, हीअ आशिक़ जेको आहे त दुनियावी दुनिया जो बि कोन्हे को। हीअ आशिक़ सिर्फ़ु साहित्य जो आहे ऐं फुल टाइम आशिक़ आहे। ज़िंदगी खे जेकॾहिं वरी जीअण जो ऑप्शन मिले त वासदेव मोही ज़रूरु बणिजंदुसि ऐं बणिजणु चाहींदुसि, पर वासदेव मोहीअ तौरु कयल भुलूं कोन दोहिराईंदुसि, नयूं भुलूं कंदुसि। भुलनि करण जो पंहिंजो हिकु आनंदु आहे ऐं मूंखे लॻंदो आहे त मूंखे मिस्टेक्स वधीक मज़बूत कनि थियूं। वञणो त ॿिए तरफ़ हो, तुंहिंजे गलीअ में पहुतुसि। आनंद अनोखो हूंदो आहे भुलूं करण जो।